औरत माहिगीर अॻवान यास्मीन शाह चयो आहे त सिंधु दरिया मां 6 केनाल कढण सां सिंध जी करोड़े माण्हुनि सां गॾोगॾु माहिगीरी जी सनत तबाह थी वेंदी। तंहिं करे 14 मार्च ते दरियाहनि जे आलमी ॾींहं ते केनालनि ख़िलाफ़ ठटे में एहतिजाजी मेड़ाको सॾाए मलाहनि पारां मरहलेवार तहरीक जो ऐलान कयो वेंदो। इन सिलसिले में माहिगीर औरत अॻवान नूरी डेवलपमेंट फाउंडेशन जी चेयरपर्सन यास्मीन शाह नेशनल प्रेस क्लब ठटो में मलाहनि सां गॾु पुरहुजूम प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो त हिकु तरफ़ सिंधु दरिया मां कोटड़ी खां हेठि मिठो पाणी न छॾण सबबि ठटे सिजावल बदीन ज़िले जूं ढंढूं मुतासिर थी रहियूं आहिनि ऐं मलाह तबिको मुआशी बदहाली जे वर चढ़ी वियो आहे त ॿिए तरफ़ सिंधु दरिया मां नवां केनाल कढी मलाहनि समेत करोड़नि सिंधवासियुनि जो मुआशी क़त्लेआम कयो पियो वञे। अहिड़े नाइंसाफ़ियुनि ख़िलाफ़ भरपूर मुज़ाहिमती तहरीक हलाई वेंदी। हिन चयो त मलाहनि खे हथ वठी दीवार सां लॻायो पियो वञे। मलाहनि जो आवाज़ वञंदड़ बदिरां माहिगीरनि जी तंज़ीम फिशरमैन सोसाइटी जूं चूंडियूं बि न पियूं करायूं वञनि। जॾहिं त मलाहनि खे बुनियादी रोज़गार जे हक़ खां महरूम रखी ढंढुनि ते कब्ज़ा कया पिया वञनि। अहिड़नि नाइंसाफ़ियुनि समेत दरियाहनि ते धाड़े ख़िलाफ़ दरियाहनि जे आलमी ॾींहुं 14 मार्च ते थियल मेड़ाके में तहरीक खे वधीक तेज़ कयो वेंदो। हालांकि सिंध जो बचो कालाबाग डैम जे ख़िलाफ़ आहे ऐं अगरि इहे 6 केनाल कढिया विया त इहे 2 कालाबाग डैम जे बराबरि हूंदा। त तव्हां सोचे सघो था त पंहिंजे डेल्टा पंहिंजो दरिया उन जी कहिड़ी सूरत छा सूरत थींदी ऐं असांजो सिंधी माण्हू असांजी सिंध जी सरज़मीन उहा उन जी छा हालति थींदी। असांजा माण्हू दरबदर थी वेंदा, बुख ऐं बदहाली जो शिकार थी वेंदा। सिंध जेको आहे उहो तबाह थी वेंदो। दरिया जेको आहे उहो हालांकि डेल्टा जेको आहे उहो सदियुनि में आबाद कयो वेंदो आहे छो त दरिया पाण सां गॾु हिकिड़ी सिल्ट आणींदो आहे, रेत आणींदो आहे जेको भारी रेत हूंदी आहे। उन रेत सां उहो समुंड खे पोयां धिकींदो आहे ऐं उन सां डेल्टा आबाद थींदो आहे, उन सां ज़रई ज़मीनूं आबाद थींदियूं आहिनि। पर जीअं त दरिया जो जेको छोड़ आहे उहो सम्झ में नथो पियो वञे। हर दरिया जी हिकिड़ी आख़िरी मंज़िल हूंदी आहे। दरियाए सिंध जी बि आख़िरी मंज़िल समुंड आहे जेको दरियाए सिंध खे रोके करे डैमनि बैराज केनाल उनखे कट्स लॻाए उनखे नाकेलियूं पाए उनखे जेको रोके उनखे जेको मारियो वियो आहे। दरियाए सिंध हींअर जेको आहे उहो जीअरो दरिया न आहे छो त दरिया बि जानदार आहे पर उहो हींअर जीअरो न आहे छो त उनखे डैमनि बैराजनि ऐं केनाल ऐं ॿिया जेका कट्स लॻाए नाकेलियूं पाए उनखे मारियो वियो आहे। ही दरिया जेको आहे इनखे असां मुअल दरिया था चऊं। ऐं ॿियो जेको मुआइदो थियो हो त कोटड़ी डाउन स्ट्रीम खां हेठि 180 मिलियन एकड़ पाणी छॾियो वेंदो पर पाणी नथो छॾियो वञे ऐं इहो चयो थो वञे त इहो पाणी समुंड में ज़ाया थो थिए। हालांकि ईअं न आहे, इहो हिकिड़ो कुदरती अमल आहे। पाणी जेको आहे उहो वापसि खां एवापोरेट थी करे नदियुनि नालनि दरियानि जे थ्रू वापसि खां समुंड में किरंदो आहे पर उनखे इहो ज़ाया ॾेई करे उनखे रोकियो वियो आहे। उनखे ईअं चवंदसि त उनखे पंहिंजे महबूब सां मिलणु न पियो ॾिनो वञे जंहिंजे करे उहो समुंड जेको आहे पंहिंजे उन महबूब खे ॻोल्हींदो असांजी जेकियूं ज़रई ज़मीनूं आहिनि उन्हनि खे गड़काईंदो पियो अचे। हेसि ताईं 45 लख एकड़ खां वधीक ज़रई ज़मीनूं जेको आहे उहो समुंड गिड़काए चुको आहे जंहिंजे करे असांजो डेल्टा तबाह थी रहियो आहे, असांजी ज़रात तबाह थी